बस 15-20 ॾींहं असांखे हुते रखियईं, दवा इलाज कराई, पोइ असांजे हथ खणी असांजा लख सवा खण ख़र्च थी वियो आहे। न नौकिरी था ॾियनि, न मुआवज़ो था ॾियनि। महिरबानी करे नौकिरी या सरकारी मुआवज़ो ॾियनि। बेरोज़गार लॻो पियो आहियां। धार हिकिड़ो भाइर आहे, हुनजी बांह भॻल आहे। दादूअ जे भरिसां सईद मूसाणीअ जो रहवासी मज़दूर सईद वलद फ़कीर अशरफ जोयो कराचीअ जे बाबा राइस मिल में मज़दूरी कंदे मशीन में बांह अची वञण करे सॼी ज़िंदगीअ लाइ माज़ूर थी वियो। मिल इंतिज़ामिया पारां मज़दूर जी वाहुर करण खां इनकार करे छॾियो। मज़दूर जो वाहुर लाइ एहतिजाज। हुन मीडिया ॾो धाईंदे चयो त गुज़िरियल 6 सालनि खां कराचीअ जे बाबा राइस मिल ते मज़दूरी कंदो हुयुसि। 3 महीना अॻु मिल में कमु कंदे मशीन में बांह अची वई ऐं कटिजी वई, जंहिं बैदि उमिरि लाइ माज़ूर थी वियो आहियां। हाणे मिल इंतिज़ामिया का बि मदद नथी करे। घर जो अकेलो फ़र्द कमाइण वारो आहियां। मां हाणे माज़ूर थियण सबबि बेरोज़गार बणिजी वियो आहियां। हुन वस वारनि खां अपील कंदे चयो आहे त बाबा राइस मिल ख़िलाफ़ कार्रवाई करे मुंहिंजी वाहुर ऐं मदद कई वञे।